असल भेद निवार अरे विकड़ो भी तोरे हमें जाने 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 मेवाड़ा राणा सर भी दो हमें जाने मेवाड़ा राणा सर भी दो हमें जाने ओ विकड़ो भी तोरे हमें जानी 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 विकड़ो भी तोरे हमें जानी 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 मेवाड़ा राणा सर भी दो हमें जानी मेवाड़ा राणा सर भी दो हमें जानी असल में चिगाल छाए जी जने तो मुखे ज़हर जो प्यालो दिनो न तने मुखे उन प्याले में बंसी वारे जो दर्शन थियो अने घणा दी थी गए मुखे दर्शन न थियो मारो तो रमैयो रण घटो घट पे मारो तो रमैयो रण घटो घट पे खोले ही एड़ी खोटी मेवाड़ा रण खोले ही एड़ी खोटी मेवाड़ा रण सहर भी दो हमें जानी मेवाड़ा राणा सर भी दो हमें जानी विकड़ो भी दो हमें जानी ओ माड़ा राणा विकड़ो भी दो हमें जानी मेवाड़ा राणा सर भी दो हमें जानी मेवाड़ा राणा सर भी दो हमें जानी हे राणा मोहन गोविंद जो दर्शन न कयो आहे घणा ॾींहं थी विया आहिनि हाणे ॿेर तूं मूंखे ज़हर जो प्यालो ॾे त ज़हर जो प्यालो जॾहिं मुंहिंजे हथ में ईंदो न त मूंखे घणे भरोसे इहो भरोसो आहे त ठाकुर उन मां वरी दर्शन मूंखे ॾींदो एतिरो मूंखे भरोसो आहे ऐं मीरा खे जॾहिं राणे ॾाढो घणो सतायो तंग थी तॾहिं ख़ुदकुशी करण लाइ वञे पई त आउं वञा बसि उन दरिया में पंहिंजो पाण खे फिटो करियां ए भॻवान जी गिलाऊं था कनि शिकवाऊं जी मीरा टिपो ॾियण वञे पई त हुन दरिया मां जेको आहे भॻवान जो दर्शन थियो आहे मीरा तूं एॾी बुज़दिल थी वई आहीं तो मूंखे विसारे छॾियो आहे दुनिया तोखे छॾे थी आउं त तोसां गॾु आहियां वो हर वक्त असां सां गॾु आहे पर यार असांखे घणो न त थोरो त असांखे कुझु ॿ क़दम हुन जे तरफ़ हलणा पवंदा न ॿ क़दम त हलूं न ॿ क़दम ई नथा हली सघूं हुन जे लाइ त पोइ कॾहिं ईंदो असां हलूं था संसार जे तरफ़ असां हलूं था माया मोह जाल जे तरफ़ अरे हू माया जो पति आहे ये जेको लक्ष्मी जी ॻाल्हि हली वो पति आहे माया जो पति आहे लक्ष्मी जो पति आहे हां ऐं जेकॾहिं लक्ष्मी जो पति असां वटि हूंदो त लक्ष्मी पाणे पाणे असां वटि ईंदी थोड़ो ॻाल्हि खे लॉजिकली सम्झण जी ज़रूरत आहे जेसिताईं इहे शयूं असां संजीदगी सां न वठंदासीं तेसिताईं भगवान खे पाइण त छा सम्झण ॾाढो ॾुखियो ऐं उहो एतिरो सवलो आहे एतिरो सवलो आहे एतिरो आसान आहे एतिरो सवलो आहे अनन्य चेता हा सततम यो माम स्मरति नित्य
कट छॾे मुंहिंजो अनन्य भाव खां सिमरण करे तो नित्य सदाई सदाई सिमरण करे तो ओ तस्य हम सुलभ पारत ऐं हुन जे लाइ आसानी खां प्राप्त थी वञा थो। कोई असांखे हुन जे लाइ कोई वॾो कोई ख़र्चो बर्चो या ही कोई हुन जे लाइ कोई मुल ॾियण जी ज़रूरत कोन्हे। मीरा त चवे माई मैं तो लीनो गोविंद मोल मूं गोविंद खे मोल करे ख़रीदे वरितो जी घणो मोल ॾिनो जी तोल तराज़ू लीनो में तो तोल तराज़ू तराज़ू में तोले करे वरितो आहे। हिकिड़े पलड़े में असांजो भरोसो प्यार आहे ऐं प्यार खां बि ॿुधायां हक़ीक़त इहा अथव उहो प्यार ऐं प्रेम खां इलाही हल्को आहे इलाही हल्को आहे। जेकॾहिं असांजे लाइ हृदय में हुन जे लाइ प्यार प्रेम अची वञे थो न त हल्को असां वटि उनजो वज़न ई कोन्हे। तुलसी जे पन में केतिरो वज़न आहे उहो हुन खां बि हल्को आहे। पर असां उनखे एॾो ॾुखियो करे छॾियो आहे ॾुखियो करे भॼी विया आहियूं ॿिया रस्ता पिया अपनायूं न ॼाणे किथे किथे पिया भटकूं। तव्हां मौज जा मालिक आहियो भटकण में मज़ो अचे थो पिया भटको। असां वटि हक़ीक़त सचाई सची ॻाल्हि इहा आहे त सिवाय गोपाल जे लिखी छॾिजो नोट करे छॾिजो ॿियो कोई सहारो कोन्हे। जेकॾहिं सहारो आहे त उहो सहारो अधूरो आहे। दुर्योधन जहिड़ो पापी जेके भगवान समझाइण वञे थो पांडवनि जे लाइ ख़बर पई कंहिंखे विदुर जी खे ऐं विदुर जी धर्म पत्नी उनजो नालो हुयो सुलभा भगवान सां प्यार हुयो। जॾहिं दुर्योधन जे महिलात जे तरफ़ भगवान अचे थो वॾी लाइनूं ॿिन्ही पासे लॻल आहिनि भगवान जे दर्शन लाइ दुनिया उमड़ी आहे ॿिन्ही पासे। अच्छा विदुर जी ऐं सुलभा जॾहिं अचनि था भगवान ॾे त सुलभा चवे थी विदुर खे तव्हां ॿुधायो त तव्हां मन में छा सोचियो। ॿई पति पत्नी वञनि था न पोइ हिक ॿिए सां ॻाल्हियूं कंदा आहिनि पाण मार्केट हलंदासीं न त तव्हां छा वठंदो मां छा वठंदसि इहे पाण में ॻाल्हियूं कंदा आहिनि। सुलभा पुछे थी विदुर खां त तव्हां छा सोचियो आहे तव्हांजे मन में छा आहे भगवान खां छा चाहियो था चई आऊं छा चाहियां आऊं त हिन अखियुनि खां भगवान जो दर्शन थी वञे बसि काफ़ी आहे। चई कमाल था करियो हेॾो पंधु करे अचो था ऐं कुझु ॻाल्हि ई कोन्हे मन में चई छा आहे मुंहिंजे मन जी ॿुधायां मुंहिंजे मन जी आहे त आऊं भगवान खे पंहिंजे हथनि खां रोटी खारायां पंहिंजे हथनि खां रोटी खारायां इहा मुंहिंजा मन जी आहे। विदुर जी खिलनि था अची तूं त पागल आहीं भगवान खे वेहण जे लाइ तॾो ई कोन विछाइण लाइ ऐं रोटी वरी ईंदी किथां पाण हफ़्ते हफ़्ते पुराणी रोटी खाऊं था चई मूंखे ख़बर कोन्हे हाणे इनखे ध्यान सां ॿुधजो ऐं ॾिसजो हुनजो विश्वास मणिजो। चई इहा मूंखे ख़बर कोन्हे पर मुंहिंजे मन जी इहा आहे त आऊं भगवान खे पंहिंजे हथनि सां रोटी खारायां। विदुर जी मुस्कुराए करे इग्नोर करे थो लाइन में बीठा आहिनि ओॾो भगवान कृष्ण अचनि था ॿिन्ही पासे संगत बीठी आहे हर कोई भगवान जा दर्शन करे नमस्कार कनि पिया मिलनि पिया परे परे खां। जॾहिं विदुर जी बीठल हुया उते भगवान अची करे बीह रहिया मूं त अचनि पिया पर विदुर जी जिते बीठल हुया उते भगवान बीह रहिया ऐं भगवान विदुर जी ॾांहुं ॾिसी करे मोहींदड़ नेत्रनि खां ॾिसी करे ऐं विदुर जी खे चयो काका काको चवंदा हुआ भगवान बि मर्यादा मान ॾिनी चई काका तव्हां पसंदि आहियो न ख़ुशि त आहियो 2 मिंट हुन खां ॻाल्हाए ऐं भगवान हलिया। हाणे
थियो घर में छेड़ो। सुलभा कावड़ जी वे, कावड़ जी अनावर शनावर कई छवे। घोड़ा दुर्योधन वट भगवान वियो, 56 प्रकार जा भोजन लगाया। भगवान चयो तो तू केतरी जमीन दे जो पांडवन खे राय सगा। दुर्योधन चवे तो आ सुई जेतरी भी जमीन कोन दिंदस, इनन में ताकत है तो मुखा वठे। भगवान चए तो एड़े पापी जो अन्न खाइण बि मुंहिंजे लाइ जेको आहे लाइक़ कोन्हे। असां पापियुनि जे अंदरि घिड़िया पिया आहियूं, असां पापियुनि खे ताक़त पिया ॾियूं, असां जेके गुरु कनि था उन्हनि खे एनर्जी था ॾियूं। घबराइजांइ न, झेड़ो कजांइ, हमरा के दसे मारजांइ, पैसा खपे त आउं तोखे ॾींदुसि, पर हटजांइ न। अहिड़ो भगवान उन पापी माण्हू जो जेको ना इंसाफ़ी करे थो उन जो अन्न बन खाधाई निकिरी आया। हे पंध वञनि पिया ॿई घर। सुलभा कावड़े पई, सुलभा चई ही भगवान आहे, इनके केर भगवान चयो? विदुर जी पागल इन चयो भगवान आहे। भगवान चई आउं नथी भगवान मञा, भगवान आहे कोन। छो कोन्हे?